नाज़रीन इन वक्त मौजूद आहियूं चेलार जे एहसास किफ़ालत सेंटर ते जिते इंतज़ामिया पारां जेको आयल औरतूं आहिनि जेको उहो दरबदर थी रहियूं आहिनि उस में जेको अञा ताईं वेठियूं न आहिनि अञा ताईं जेको आयल पैसा आहिनि उन्हनि खे एहसास किफ़ालत सेंटर जा उहो अञा ताईं जेको उन ते पैसा न मिली सघिया आहिनि ऐं औरतूं आहिनि जेको उहो दरबदर थी विया आहिनि ऐं औरतुनि सां मुंहिंजी ॻाल्हि थी उन्हनि जो इहो चवणु त असां कल्ह खां वठी जेको हिते इन सेंटर ते दरबदर थी रहियूं आहिनि असांखे अञा ताईं जेको उहो पैसा न मिलिया आहिनि असां परे परे खां ॻोठनि खां आहियूं किराया भरी भरी आया आहियूं पर हिते अञा ताईं असांखे 2 ॾींहं थिया आहिनि अञा ताईं असांखे पैसा न मिली सघिया आहिनि ऐं असां हिते उस में वेठियूं आहियूं न ई पाणी जी सहूलियत मिली आहे असांखे न ई जेको एहसास सेंटर मालकिन हलाईंदड़ आहिनि उहो बि हितां सेंटर छॾी फ़रार थी विया आहिनि ऐं अॼु न ई वरी पाणी जी सहूलियत आहे न ई इहो ॿुधाईंदो आहे त इंतज़ामिया पारां जेको SOPs ते अमल न करायो पियो वञे ऐं औरतूं आहिनि जेको वॾे तइदाद में हिते हुजूमनि सां गॾु वेठल आहिनि ऐं इंतज़ामिया जेके हिते काई नज़र नथी अचे ऐं औरतूं आहिनि जेको हुते इहो उस में सघिया आहिनि ऐं औरतूं दरबदर थी रहियूं आहिनि जी।